अस्सलामुअलैकुम। अली मोहम्मद लाखो पारां कूंज न्यूज़ जे ॾिसंदड़नि खे भली कार ख़बर शामिल कयूं था। मनअहिड़ो मां मनअहिड़ो लॻ ॻोठ चंगल डायरी में गुलाब डायरी, अब्दुर्रहमान डायरी, मजीद डायरी, ज़ियाउद्दीन डायरी, वहीद डायरी ऐं नवीद डायरी जे कखाउनि घरनि खे ओचितो बाह विकोड़ी वई, जंहिं सबबि घर में पियल अनाज, सोना, ज़ेवर, रोक रक़म समेत समूरो क़ीमती सामान सड़ी वियो, जॾहिं त कुझु पालतू जानवर बि बाह में सड़ी मरी विया। जॾहिं त औरत मुसम्मात शाहिदा ज़ाल गुलाब डायरी बाह में सड़ी ज़ख़्मी थी पई। बाह मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिरनि पारां डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त फौरी तौर संदन माली मदद करे खेनि वधीक परेशानी खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कूंज न्यूज़।